अस्सलाम वालेकुम दोस्तों, माइक्रोसॉफ्ट एक्सेल 2013 जे हिन ट्यूटोरियल जी सीरीज़ में तव्हांखे खुशामदीद। अच्छा, हिन सॼे ट्यूटोरियल में तव्हांखे छा सेखारिबो, इहो हिन इंट्रोडक्शन में तव्हांखे ॿुधाइबो। सॼो टोटल हिन इंट्रोडक्शन में जेके बि वीडियो आहिनि उनखे समराइज़ कबो, तव्हांखे छा सेखारिबो, तव्हां हिन ट्यूटोरियल खां पोइ तव्हां में कहिड़ी एबिलिटी जेको सो पैदा थींदी, तव्हां हिन में छा सिखी सघो था। त पहिरीं तव्हां जेको हिन में डेटा जेको ऐड करणु उहो तव्हां सेखारिबी, डेटा खे कैलकुलेट करणु तव्हांखे सेखारिबो, उनमें जेके मुख़्तलिफ़ एक्सेल जेके फार्मूलाज़ असांखे ॾिए थो, तव्हांखे उहे फार्मूलाज़ ॿुधाइबा। उनके अलावा फार्मूलाज़ में यानी कि मुख़्तलिफ़ जेके बि टिप्स हूंदा आहिनि उहे तव्हांखे सेखारिबियूं। शीट खे तव्हांखे फॉर्मेट करणु उहो सेखारिबो। शीट जेका हूंदी आहे, जेका रॉ शीट हूंदी आहे, असेंडिंग ऑर्डर में न हूंदी आहे, यानी कि ABC वाइज़ न हूंदी आहे, उहा ABC वाइज़ तव्हांखे करणु उहा सेखारिबी। त जेके डेटा खे कीअं सॉर्ट कजे। ऐं उनखां अलावा फॉर्मेटिंग जे ऑप्शन में असांखे एक्सेल काफ़ी सारियूं सहूलियतूं असांखे ॾिए थो। असां मैनुअल फॉर्मेटिंग जे अलावा असांखे एक्सेल ऑटो फॉर्मेट बि ॾिए थो, तव्हांखे ऑटो फॉर्मेटिंग करणु उहो तव्हांखे हिन में ॿुधाइबो। ऐं जेके अख़र आहिनि हिकिड़ो नॉर्मल हूंदा आहिनि, हिकिड़ा जेके असांखे काफ़ी इफेक्टिव असांखे जेके आहिनि से यानी कि ॾिए थो, फ़ॉन्ट्स ॾिए थो। त वर्ड आर्ट वग़ैरह, त वर्ड आर्ट जे तव्हांखे ॿुधाइबो, हिन में सेखारिबो माइक्रोसॉफ्ट एक्सेल में वर्ड आर्ट कीअं अॼुकल्ह वर्ड आर्ट जस्ट एड करणु न, बल्कि वर्ड आर्ट खे तव्हांजे कॉलम जी हेडिंग में जेको सो आणे करे तव्हांखे उहे ॿुधाइबा त कीअं जेको हुनखे हेडिंग में आणिजे वर्ड आर्ट खे। दोस्तों इन खां अलावा माइक्रोसॉफ्ट एक्सेल असांखे ड्राइंग जा काफ़ी जेके सारा टूल असांखे ॾिए थो। त ड्राइंग जा जेके असां मुख़्तलिफ़ शेप असां आहिनि उहे हिते अप्लाई करे पंहिंजी जेका शीट आहे उनखे वधि खां वधि ख़ूबसूरत बणाए सघूं था। ड्राइंग जे जेके शेप में उन में असांखे जस्ट नॉर्मल न बल्कि बाक़ाइदे हुन में थीम्स जेके आहिनि से माइक्रोसॉफ्ट एक्सेल असांखे ॾिए थो। त उहे शेप्स जेके आहिनि से उहे मुख़्तलिफ़ अप्लाई करे असां वटि शीट खे वधि खां वधि ख़ूबसूरत बणाए सघूं था। उनखां अलावा जस्ट ॾिसो दोस्त, एक्सेल जेका आहे उन शीट नॉर्मली जेका असीं पेश कंदासीं या प्रिंट कंदासीं त एतिरी ख़ूबसूरत न ईंदी। जस्ट उनखे जेके फॉर्मेट कंदासीं, फॉर्मेटिंग जा असां वटि मुख़्तलिफ़ जेके टूल्स वग़ैरह हूंदा आहिनि, कुझु अहिड़ा हूंदा आहिनि जेके टिप्स में जेके तव्हांखे एक्सेल जे हर जॻह ते तव्हांखे शो न थींदा। हिते तव्हांखे उहे फॉर्मेटिंग जा टूल ॿुधाईंदुसि, उहे ॿुधाईंदुसि तव्हां कीअं फॉर्मेट कजे। ड्राइंग जे जेके शेप्स आहिनि न दोस्तों, इहे शेप्स बि वर्ड आर्ट जस्ट इनके सॉलिड फिल या असांखे आउटलाइन वग़ैरह उहो फिल में नथो ॾिए, बल्कि असांखे वाइड हिकिड़ो रेंज ॾिए थो। असां जेको शेप्स आहे उन शेप खे असां अंदरि ग्रेडियंट फिल आहे, यानी कि डबल कलर, टू कलर, 3 कलर, 4 कलर में असां उनखे फिल करे सघूं था। उनखां अलावा असां जेके शेप्स आहिनि न उन शेप खे असीं घुमाए सघूं था, रोटेट करे सघूं था। यानी कि एक्सेल असांखे जेको 13 आहे न उहो असांखे वॾी रेंज ॾिए थो। त असां जेको आर्टशेप ते बि मुख़्तलिफ़ असां ड्राइंग जेके आहिनि उन ऑप्शन ते असीं करे सघूं था। उनखे अलावा कोशिशि कई आहे त सभु टूल तव्हांजे लाइ मां हिन जेको ट्यूटोरियल में तव्हांखे अॻियां पेश करियां। असां ड्राइंग जेके न ड्राइंग पिक्चर खे बि असां न छॾियो आहे। हिन में ट्यूटोरियल में कोशिशि कई आहे त पिक्चर खे बि एड करणु तव्हां सेखारिजे, जस्ट एज करणु न, बल्कि असांखे एक्सेल कुझु उनजा वधीक जेके एक्स्ट्रा टूल बि ॾिए थो। बैकग्राउंड कीअं रिमूव कजे, पिक्चर जो बैकग्राउंड रिमूव करणु, उनखां पोइ कलर जी करेक्शन करणु, उहो बि तव्हांखे ॿुधाइबी। हिकिड़ी वॾी पिक्चर असां रखी आहे, ऐं जेकॾहिं वॾी पिक्चर आहे त उनखे असां नंढो उनजो हिकिड़ो जस्ट हिकिड़ो पीस जेको आहे उहो असां कीअं जेको असां एक्सेल में उनखे आणियो, इहो बि तव्हांखे ॿुधाइबो। ऐं पिक्चर्स जेके आहिनि, पिक्चर जो जस्ट पिक्चर एड करे ऐं हिकिड़ी शीट ते साइड ते रखणु न, बल्कि पिक्चर छो एड कजे, छाजे लाइ एड कजे, इहे बि तव्हांखे टूल ॿुधाइबा। ऐं हिन पिक्चर खे बाक़ाइदे शीट में एज़ ए आइकन तौरु तव्हांखे यूज़ करणु उहो बि तव्हांखे ॿुधाइबो, हिन ट्यूटोरियल में तव्हांखे सेखारिबो। जेके हिन वीडियो में तव्हां जॾहिं ॾिसंदा मूंसां गॾु रहिजो दोस्तों। हिन वीडियो में तव्हां ॾिसो, तव्हां काफ़ी सारियूं जेके ॻाल्हियूं तव्हां सिखी वेंदा, काफ़ी तव्हांखे मुंहिंजी एक्सपर्टीज़ हिन में अची वेंदी। शीट खे कोशिशि कई वई आहे बार बार फॉर्मेट करे, हिकिड़ो ई जेको ऑप्शन आहे उनखे बार बार रिपीट करे इन करे कयो वियो आहे त जीअं तव्हांखे बेस्ट वे में तव्हांखे सम्झ में अचे। जेकॾहिं हिकिड़े दफ़ा तव्हांखे सम्झ में न आयो हुजे त वरी तव्हांखे बार बार दोबारा जेको तव्हांखे सम्झ में अचे। त असां जेको सो हिन में हिन ट्यूटोरियल में कलर जेका थीम्स आहिनि जेके उहो कोशिशि कई आहे, उहे डिफरेंस जेके थीम्स आहिनि उहे असां अप्लाई कया आहिनि। ऐं हिन खां अलावा हिन में जेको स्ट्रिप्ट फॉर्मेटिंग आहे, यानी हिकिड़ी लाइन छॾे ॿी लाइन में जेको सो कलर शो करे, स्ट्रिप्ड फॉर्मेटिंग आहे, उहा उन में अप्लाई करे तव्हांखे ॾेखारी वई आहे। जस्ट तव्हां पंहिंजी शीट खे बहितरीनु नमूने करे सघो था। बॉर्डर्स अप्लाई करण जे लाइ तरीक़ा हिन में अलॻि अलॻि वे सां ॿुधाए विया आहिनि, कीअं बॉर्डर अप्लाई कजे, उहे बि तव्हां हिन में सिखी सघो था। उनखां अलावा दोस्तों जस्ट शीट खे जेको सो फॉर्मेट करणु ऐं लिखणु डेटा न, बल्कि हिन में प्रिंटिंग जो बि जेको ऑप्शन उहो बि मूं न छॾियो आहे। कोशिशि कई अथमि त तव्हांखे प्रिंटिंग बि जेको सो माना करणु शीट उहो बि सेखारिजे। प्रिंटिंग जे लाइ दोस्तों मस्तु हूंदो आहे, मार्जिन्स मस्तु हूंदा आहिनि। मार्जिन
उहो हिन में तव्हांखे ॿुधाया आहिनि त मार्जिन कीअं जेको सो सेट कजनि। उन खां अलावा जेकॾहिं शीट वॾी आहे उन शीट खे कीअं स्केल करे हिकिड़े पेज ते स्केल करे ऐं प्रिंट कराइजे। पेज में ॾिसो काफ़ी सारा क़िस्म ॾिए थो पेज असांखे, यानी कि जेके स्टैंडर्ड पेज आहिनि, लीगल आहे, लेटर आहे, A4 वग़ैरह। हिन ट्यूटोरियल में उन्हनि जे बारे में तव्हां जेको सो तव्हां ख़बर पवंदी। उनखां अलावा एक्सेल असांखे हिकिड़ो बहितरीनु हिकिड़ो टूल ॾिए थो पिवट टेबल जो। पिवट टेबल में असांजी डेटा ऑटो एनालाइज़ थी वञे थी ऐं ऑटो जेको यानी सॉर्ट थी वञे थी, फॉर्मेट थी असांखे मिले थी। त पिवट टेबल जे जेको सो उन खे बि हिन जेका हिन में हिन ट्यूटोरियल में तव्हांजे लाइ कोशिशि कई आहे क्लियर करण जी। तव्हां काफ़ी सारियूं ॻाल्हियूं हिन में सिखी सघो था।